सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अजो कोई महीनो रजब जो महीनो आए ही वो भलारो महीनो आए जंहिंमें मुझे आका मदीने जे साईं रब सां वञी रूबरू मुलाकात कई। इने कहीं भी न दिया रब करीम सां मुलाकात न कई जीअं असांजे आका मदीने जे साईं रूबरू वञी हिन महीने जे 27 तारीख़ रब करीम सां मुलाकात कई। अॼु मां तव्हांखे उन मेला जे बारे में कुछ चंद मिसराऊं ॿुधायां थो। इंशाअल्लाह साईं पहुचण वारा आहिनि। जीअं साईं नींदा साईं जो खिताब शुरू थींदो है। केॾी बरकत भरी सारात रब सां कई तो मुलाकात केॾी बरकत भरी सारात रब सां कई तो मुलाकात या नबी तोते सलात ऐं सलाम हुजनि या नबी तोते सलात ऐं सलाम हुजनि। ऐं केॾी बरकत भरी सारात रब सां कई तो मुलाकात सभई चौकची मुला चलायो या नबी तोते सलात ऐं सलाम हुजनि या नबी तोते सलात ऐं सलाम हुजनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक आहे त ज़य्यनु मजालिस बिस्सलाह मुझे पाए मजलिस मुझे ते सलात पढ़ी सिंगारी वो तव्हां सभई गॾिजी पढ़ायो या नबी तोते सलात ऐं सलाम हुजनि या नबी तोते सलात ऐं सलाम हुजनि। हे मलकनि खे रब ख़ुद फरमायो अर्शन खे अॼु ख़ूब सजायो। हे मलकनि खे रब ख़ुद फरमायो अर्शन खे अॼु ख़ूब सजायो। अचणी हबीब संदी ज़ात रब सां कई तो मुलाकात या नबी तोते सलात ऐं सलाम हुजनि या नबी तोते सलात ऐं सलाम हुजनि। है निड्रमा चीज में रहिल जगायो जंज वठी तोले घोट आयो। है निड्रमा चीज में रहिल जगायो जंज वठी तोले घोट आयो। अर्शन ते तुझी तातिया रब सां कई तो मुलाकात या नबी तोते सलात ऐं सलाम हुजनि या नबी तोते सलात ऐं सलाम हुजनि। है सभई नबी ॾिसी ख़ुशि पिया थियनि था भले अल मुस्तफा ईअं पिया चवनि था। है सभई नबी ॾिसी ख़ुशि पिया थियनि था भले अल मुस्तफा ईअं पिया चवनि था। मरहबा जी वारी बात रब सां कई तो मुलाकात या नबी तोते सलात ऐं सलाम हुजनि या नबी तोते सलात ऐं सलाम हुजनि। है जो क्या अजीब थी करम नवा